मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव जे कमल कदमनि में सिर झुकायां थो। तव्हां सभिनि प्यारनि वास्ते, सॼे विश्व वास्ते आसीस पिना थो। तव्हां सभिनि जे, तव्हां मां हिक हिक जे चरणनि में सिर झुकायां थो। हिन तव्हांजे दास वास्ते दुआ पिना थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजो पहिरियों अखर शुक्रगुज़ारीअ जो अखर, अ वर्ड ऑफ ग्रेटिट्यूड। शुक्रगुज़ार आहियां नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज, डायरेक्टर साहिब मिस्टर निर्मल गोपालानी, कन्वीनर साहिब मिस्टर अमर दौलतरान। हिननि जो मां निहायत शुक्रगुज़ार आहियां। हिननि प्यारनि जे कुर्बाइती कोठ ते मां हिते तव्हां वटि अची सघियो आहियां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, शुक्रगुज़ार आहियां मिस्टर पी छाबड़िया, चेयरमैन ऑफ फिनोलेक्स, जिन पंहिंजो हवाई जहाज़ मूंखे ॾियणु क़बूलियो, जंहिंमें मां चढ़ी हिते तव्हां वटि अची सघियो आहियां। मुंहिंजो शरीर हिन वक़्तु अहिड़ो आहे जो डॉक्टर मूंखे मोकल नथा ॾियनि मुसाफ़िरी करण जी, पर मूंखे हिन प्यारे चयो त तूं हवाई जहाज़ में चढ़ी वञ। मां चढ़ियुसि, मस अची लथुसि यकदमि। हिन प्यारे जो मां निहायत शुक्रगुज़ार आहियां। शुक्रगुज़ार आहियां उन पायलट जो जंहिं हवाई जहाज़ हलायो, उनजो नालो मनीष प्यारे जो बि शुक्रगुज़ार आहियां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, शुक्रगुज़ार आहियां साधु वासवानी मिशन ऑफ अहमदाबाद, चेयरमैन डॉक्टर अजीत कुकरेजा एंड हिज डेडिकेटेड टीम। ऐं शुक्रगुज़ार आहियां श्री नानक सिंह कुकरेजा परिवार, केॾी न शेवा कई अथनि। थोरा कलाक वटि गुज़ारिया अथमि। आई हैव बिन विद देम बट फॉर अ फ्यू आवर्स, पर इन्हनि थोरनि कलाकनि में हिननि प्यारनि केॾी न शेवा कई आहे। मूंखे अखर कीन आहिनि जिन अखरनि में मां संदनि शुक्रगुज़ारी पूरी तरह ज़ाहिर करे सघां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सभु कुझु थिए थो हुकुम में। सॼी सृष्टि हले थी हुकुम में। हुकुम अंदरि सभु को, ॿाहिरि हुकुम न कोई। तारा चिमकनि था हुकुम में, ऐं पुष्प चिमकनि था हुकुम में। नदियूं वहनि थियूं हुकुम में, लोक सभई रहनि था हुकुम में। ऐं प्रभुअ जे हुकुम में अॼु मां वरी तव्हां वटि अची सघियो आहियां। 7 सालनि जे अरसे खां पोइ मां हिते वरी तव्हां प्यार वटि अची सघियो आहियां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, कहिड़े न पवित्र महापवित्र ॾींहुं तव्हां वटि अची सघियो आहियां। अॼोको ॾींहुं महाशिवरात्रीअ जो ॾींहुं। शिवरात्रीअ जो ॾींहुं महीने सिर महीने ईंदो आहे, पर महाशिवरात्रीअ जो ॾींहुं साल में हिकु भेरो केतिरनि जो वीचार आहे त महाशिवरात्री इज़ एन एनिवर्सरी डे। महाशिवरात्री उहो ॾींहुं जंहिं ॾींहुं शिव पार्वतीअ सां शादी कई। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, शिव फ़क़ीर हो, शिव तपस्वी हो, शिव मस्त हो, खेसि शादीअ जो को ख़्यालु कीन। पर पार्वतीअ एॾी तपस्या कई, एॾी तपो शक्ति
जो हिन फ़क़ीर खे पाण ॾे छिके छॾियईं। नंढड़ी बालकी हुई, राजकुमारी हुई। शी वॉज द डॉटर ऑफ अ किंग। राजा जी धीउ हुई, नंढड़ी बालकी। पंहिंजनि साहेड़ियुनि सां महिलात जे ॿाहिरि वेठे रांदि कयईं। हितां अची हिकु फ़क़ीर लंघे थो ऐं फ़क़ीर वरी वरी पियो उचारे उहो मिठो मंत्र जो तव्हां मां केतिरा वरी वरी उचारींदा आहिनि। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ॿुधे थी शिव अखर संदसि दिलि में तीर वांगुरु लंघे वञे थो। मोटे थी महिल हथ में पंहिंजे माउ खां पुछे थी, अमी शिव केरु आहे? ऐं माता खेसि ॿुधाए थी त शिव हिकु फ़क़ीर आहे जंहिंजे गले में नांग। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, माता खेसि ॿुधाए थी त शिव हिकु तपस्वी कैलाश पर्वत ते रहे थो। तॾहिं नंढड़ी बालकी चवे थी पंहिंजे माता खे, अमी मूं शिव नालो ॿुधो, मूं हुनखे पंहिंजी दिलि ॾेई छॾी, मां शिव जी थी रहंदसि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पोइ केॾी न तपस्या करे थी, कैलाश पर्वत ते अची रहे थी, तपस्या करे थी ऐं संदसि तपो शक्ति हिन फ़क़ीर खे पाण ॾे छिके थी। पर शिव चाहे थो त मां अञा संदसि इम्तिहान वठां। नदी पई वहे, इन नदीअ में हिकु नंढड़ो बालक वेठो सनानु करे। ओचितो ई ओचितो हिकु वॾो मांगर मछ, वॾो crocodile अचे थो, अची हिन बालक खे पकिड़े थो। बालक दांह करे थो, बालक वाका करे थो, मूंखे बचायो, मूंखे बचायो। आहे को जो मूंखे बचाए, आहे को जो मूंखे बचाए। पार्वती जूं अखियूं बंदि आहिनि, पर पुकार ॿुधे थी, अखियूं खोले थी, ॾिसे थी कीअं ॿार खे मांगर मच्छ वञी पकड़ियो आहे। मांगर मच्छ खे चवे थी त बालक खे छॾ, बालक वीचारो तोसां विझी की न सघंदो, तोसां पुॼी की न सघंदो, बालक खे तूं छॾ। तॾहिं बालक खे चवे थो त मां बालक खे छॾींदुसि। मांगर मच्छ खे चवे थो मां बालक खे छॾींदुसि, पर मूंखे तूं छा ॾींदीअं? What will you give me in return? तॾहिं पार्वती चवे थी तोखे जेकी खपे मां तोखे ॾींदसि, पर हिन बालक खे छॾ। तॾहिं मांगर मच्छ खे चवे थो त तो जेका तपस्या कई आहे थ्रू ऑल दीज़ इयर्स, ही साल जेका तो तपस्या कई आहे, उन तपस्या जो महत्व मूंखे ॾे, मां बालक खे छॾियां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पार्वतीअ खे ख़बर हुई त तपस्या जे करे ई मूं शिव खे पाण ॾे छिकियो आहे। चवे थी परवाह न आहे, मां वरी एॾी तपस्या कंदसि, पर हिन बालक खे मांगर मच्छ छॾे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, चवे थी क़बूल आहे, ऐं मांगर मच्छ बालक खे छॾे थो। पर मांगर मच्छ हो शिव पाण। शिव मांगर मच्छ जो रूप वठी पार्वती खे टेस्ट थी कयईं त पार्वतीअ जे हृदय में केतिरी दया आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, भारत जी सॼी सभ्यता, भारत जी सॼी सिविलाइज़ेशन, उन जी समिंग अथव हिननि थोरनि अखरनि में, सत्यात नास्ति परो धर्म, सत्यात नास्ति परो धर्म। There is no religion
higher than truth. Satya, सच खां वधीक ॿियो को धर्म अथव की न. तव्हीं भल टिकाणनि में वञो, मंदरनि में वञो, देवलुनि में वञो, तव्हीं भल रोज़ वञी उते गीत ॻायो, तव्हीं भल वञी उते नाम उचारियो, पर जेकॾहिं तव्हांजे जीवन में सच जी साखी की न आहे त तव्हीं धर्म खां परे आहियो. There is no religion higher than truth. सत्यात नास्ति परो धर्म. पर गुरुदेव साधु वासवानीअ जी असांखे बतायो that we have to take one step further. It is true, there is no religion higher than truth, but the truth of truths is compassion. सच जो सच अथव दया. जेकॾहिं तव्हांजे हृदय में दया आहे त तव्हीं बेशक धर्मी आहियो, पर जेकॾहिं तव्हांजे हृदय में दया की न आई आहे त तव्हीं धर्म खां घणो परे आहियो. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पार्वतीअ खे शिव मिले थो. ऐं किन जो जीअं मूं तव्हांखे चयो वीचार आहे त अॼोको ॾींहुं आहे शिव ऐं पार्वतीअ जे शादीअ जो ॾींहुं. इट इज़ एन एनिवर्सरी डे. वर्सीअ जो ॾींहुं आहे. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, राष्ट्र सिंधी ॿोली विकास परिषद जे पारां अॼु तव्हां इनाम ॾिना आहिनि. तव्हांखे धन्यवाद. तव्हां पूरे ॾींहं ते इहो कार्य सुंदर कार्य कयो आहे. तव्हांखे धन्यवाद. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पर इनाम फ़क़ति थोरनि खे मिले थो. केतिरा आहिनि जेके इनाम खटण वास्ते पोढ़ियो कनि था. They pour forth efforts. पोढ़ियो कनि था, पर उन्हनि खे इनाम नथो मिले. फ़क़ति थोरनि खे इनाम मिले थो. पर असां मां हिकु हिकु we can do our best. We can put forth our best efforts. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकु हिकु जो पंहिंजा बेस्ट एफर्ट्स कम में पोर करे थो, उनखे प्रभु पाण इनाम ॾे थो. तव्हीं नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जे पारां किन थोरनि खे इनाम ॾियो था, पर प्रभु केतिरनि खे इनाम ॾे थो. जो बि the person who pours forth his best efforts, he gets a prize. He gets a prize from God. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन करे मां उन्हनि खे चवणु आयो आहियां त तव्हीं दिलगीर न थियो. तव्हांखे पाण वॾो इनाम मिले थो. प्रभु पाण तव्हांखे इनाम मिले थो, ॾे थो. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असीं सिंधी तिरियल पखियल आहियूं. हिकु वक़्तु हो असां सिंधियुनि खे पंहिंजो प्रांत हो. हिकु वक़्तु हो जॾहिं असीं कठा थी हिकु हंधि रहंदा हुआसीं. पर प्यारे प्रभुअ जो हुकुम ॿिए तरह थियो. पार्टीशन पियो 65 साल अॻु. हिन 65 सालनि में मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सिंधियुनि ते केॾी न प्यारे प्रभुअ जी आसीस थी आहे. सिंधी सभु कुझु छॾे विया. पंहिंजूं बनियूं ॿारा, पंहिंजूं मिल्कियतूं, केतिरनि खॼूं खोटे उते सोन पंहिंजो लिकाए रखियो हो. जेकी होन सभु उते छॾे सिंधी हथे ख़ाली आया. के किथे, के किथे. We are a scattered community. के भारत खां ॿाहिरि. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं केॾियूं न तकलीफ़ुनि मां असीं लॻिया आहियूं. कैंपुनि में असांखे रहणो पियो. चादरूं हणी असीं भितियूं ठाहींदा हुआसीं.
मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पर प्यारे प्रभु जी केॾी न असां ते कृपा आहे, केॾी न असां ते कृपा। के चवंदा आहिनि त सिंधी उहो जो मिटीअ मां सोन ठाहे। बेशक बेशक असां मां केतिरनि ईअं करे ॾेखारियो आहे। ऐं मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मां तव्हांखे चवणु आयो आहियां त इन करे तव्हीं प्रभुअ जा शुकराना मञो, शुकराना मञो, शुकराना मञो। जर्मनीअ में 15वीं सदीअ में हिकु सतपुरुष आयो जंहिंजो नालो शायदि तव्हां मां किन ॿुधो हुजे, मास्टर एकहर्ट। हिन जी जीवन, हिन जी ज़िंदगी अजीब, अॼु वक़्तु की नथमि जो तव्हां सां ज़िक्र करे सघां, पर हिकु मौक़े ते चयाईं त जेकॾहिं सॼी उमिरि में तव्हां फ़क़ति हिकु प्रार्थना कई हुजे, हिकु प्रार्थना जंहिंमें तव्हां प्रभुअ खे पुकारियो हुजे, दिलि जे ऊन्हाईअ मंझां प्रभुअ खे चयो हुजे, थैंक यू गॉड, थैंक यू गॉड, थैंक यू गॉड, हिकु भेरो तव्हां कयो हुजे, तव्हांजी जीवन सफल। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं मां ॿई हथ अदब जा ॿधी अॼु तव्हांखे चवणु आयो आहियां त प्रभुअ खे चओ थैंक यू गॉड, थैंक यू गॉड, थैंक यू गॉड। प्रभुअ जी केॾी न कृपा। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, उन ॾींहंनि जो मां वीचार करियां थो जॾहिं मुंहिंजा प्यारा सिंधी भाउर ऐं भेनरूं कैंपुनि में रहंदा हुआ, केॾियुनि तकलीफ़ुनि में रहंदा हुआ, ऐं हींअर कीअं न वॾनि बंगलनि में रहनि था। हींअर केॾियूं न खे सहूलियतूं। एतिरे क़दुरु जो मां पुछंदो आहियां तिन खां, केतिरनि भाउरनि खां पुछंदो आहियां त जेकॾहिं सिंध असांखे वरी वापसि मिले ताईं मोटी हलंदा, चयूं न असीं कोन हलंदासीं, असीं हिते ॾाढा ख़ुशि वेठा आहियूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकु ॾींहं में असांखे 86,400 86,400 सेकंड मिलनि था इन वन डे एंड नाइट साइकिल। हिकु ॾींहुं ऐं राति 24 कलाक, उन्हनि में असांखे सेकंड मिलनि था 86,400 सेकंड। इन 86,000 सेकंडनि मां फ़क़ति 10 सेकंड बचायो। The very first thing on getting up in the morning, before you open your eyes, before you leave your beds, पंहिंजा बिस्तरा छॾियो, पंहिंजूं अखियूं खोलियो, तंहिंखां अॻु मुश्को प्रभु खे चओ थैंक यू गॉड, थैंक यू गॉड, थैंक यू गॉड फॉर हैविंग टेकन केयर ऑफ मी थ्रू आउट द नाइट. I was asleep, but you were awake. And thank you God for this gift of a new bright day. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहो अखर तव्हांजे चपनि ते जेकर सॼो वक़्तु हुजे, शुकराना, 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 शुकुर आहे, शुकुर तुंहिंजो, शुकुर आहे, शुकुर तुंहिंजो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, करे ॾिसो, प्रभु तव्हांखे इनाम ॾींदो, प्रभु तव्हांखे इनाम ॾींदो, तव्हीं करे ॾिसो। असांजी जीवन हींअर वेसर जी जीवन थी पई आहे। मूंखे चवंदा आहिनि त कैंसर जी बीमारी ॾाढी ॾुखी बीमारी आहे, बेशक, पर उन खां वधीक ॾुखी बीमारी आहे वेसर जी बीमारी, जेका असांखे वेरे वेई आहे। मां चाहियां थो इन बीमारीअ मां तव्हीं निकिरो, तव्हीं चाक थियो, ऐं ॾाढो सवलो रस्तो आहे। All you have to do is to thank God for everything. तुम ही सब कुछ जानत प्रीतम, तेरी इच्छा पूरन हो, सुख में दुख में मेरे प्रीतम, तेरी इच्छा पूरन हो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जो इनखे पंहिंजो क़ाइदो पंहिंजे जीवन जो, ही मेक्स इट अ रूल ऑफ हिज लाइफ, ओ बेशक सभाॻो आहे। ओ पंहिंजी तीर्थ यात्रा पूरी तरह सफल करे थो। असीं हिते आया आहियूं
तीर्थवासी थी। असांजो हिते घर कीन आहे, बेशक घर वॾा वॾा बनायूं था, वॾा वॾा बंगला ठाहियूं था, पर उहे असांजा घर कीन आहिनि। जे असांजा हुजनि त असीं पाण सां खणी हलूं। In our onward journey, when the call comes to us to enter the great beyond, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असीं तीर्थवासी आहियूं। असांखे पंहिंजी तीर्थ यात्रा सफल करणी आहे। ऐं मूंखे ही चवणो हो तव्हांखे, धन्यवाद तव्हांखे जो तव्हीं सिंधी ॿोलीअ जी शेवा करे रहिया आहियो। धन्यवाद उन्हनि सभिनी खे जिन खे तव्हीं अॼु इनाम ॾियो था। बेशक इनाम ॾियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं अञा आहिनि, केतिरा आहिनि जिन खे सिंधी ॿोलीअ लाइ प्यारु आहे। घणा उहे चाहिनि था त असीं भल सिंधी ॿोली विसारे छॾियूं, पर के आहिनि जिन खे सिंधी ॿोलीअ लाइ अञा प्यारु आहे, हॾी प्यारु आहे। ऐं मूं जीअं अॼु वीचार पे कयो त तव्हीं कीअं न इनाम ॾींदा प्यारनि खे जिन खे सिंधी ॿोलीअ लाइ प्यारु आहे। मुंहिंजो हथु धुॾणु लॻो ऐं मूं के अखर लिखिया। मूं लिखियो, सिंधी ॿोलीअ जा जे मजनू, सिंधी ॿोलीअ जा जे मिजनू, तिन दर जो आहियां हिकु दास। मां उन्हनि जे दर जो हिकु दास आहियां। मूंखे उन्हनि प्यारनि लाइ एॾो प्यारु थिए थो, मां वञी उन्हनि जा बर्तन मॼां, उन्हनि जी कोठियूं वञी साफ़ कयां, एॾी दिलि थींदी अथमि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असांजी ॿोली अजीब ॿोली अथव। मूं किन ॿिनि ॿोलियुनि जो अभ्यास कयो आहे ऐं मूं ॾिठो आहे त असांजी ॿोली, सिंधी ॿोली हिकु अजीब ॿोली आहे। अॼु वक़्तु कीन अथमि जो ॿोलीअ बाबति तव्हांखे ॿुधायां, पर इट इज़ अ मिस्टिकल लैंग्वेज। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सिंधी ॿोलीअ जा जे मजनू, तिन दर जो आहियां हिकु दास। तिन जा कारज कंदो सभु पूरा, सुणी सतगुरु ही अरदास। तिन जा कारज कंदो सभु पूरा, सुणी सतगुरु ही अरदास। कष्ट तिन जा सभु थींदा नास, हिक लहज़े में कंदो लाल गोपाल। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ॿोलीअ खे न छॾियो, ॿोलीअ खे पुख़्तो रखो। ॿोली अथव पंगत जो प्राण। इट इज़ द ब्रेथ, लाइफ ब्रेथ ऑफ अवर कम्युनिटी। जेकॾहिं प्राण वियो हली, घणो वक़्तु असांजी सोसाइटी लास्ट कंदी। घरनि में वेंदो आहियां, ॾिसंदो आहियां त हिक ॿिए सां गुफ़्तगू पिया कनि, के गुजरातीअ में, के अंग्रेजीअ में, के ॿियनि ॿोलियुनि में। सिंधी ॿोलीअ खे विसारे छॾियो अथनि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सिंधी ॿोलीअ खे आणियो पंहिंजनि घरनि में, वरी पंहिंजनि घरनि में आणियो। नंढड़ा ॿार उहे ॿोलियूं ॾाढो जल्दी सिखंदा आहिनि। तई ॿारनि सां गुफ़्तगू करियो सिंधी ॿोलीअ में, भलू ॿियूं बि ॿोलियूं पढ़नि, गुजराती पढ़नि, अंग्रेजी पढ़नि, ॿियूं ॿोलियूं पढ़नि, पर पंहिंजी सिंधी ॿोली उहा न छॾीनि, उहा न विसारीनि। इन्हनि खे सेखारियो that they belong, that they are inheritors of one of the most ancient civilizations in the world, the Mohenjo-daro civilization. असांजी सिविलाइजेशन ॾाढी पुरानी आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं हिकु हिकु बालक, हिकु हिकु बालकी, जेकर उनखे फ़ख़ुरु थिए that I am a product of such an ancient civilization. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं,
अॼुकल्ह मां ॾिसां थो असीं सिंधी पुस्तकनि खे कीअं नथा हिमथायूं। मां जेकर चाहियां जेतिरा भाती घर में ओतिरा पुस्तक जेकर तव्हीं सॼे साल में सिंधी पुस्तक वठो, भल घटि अघ जा हुजनि, रुपए जो पुस्तक हुजे, 5 रुपए जो पुस्तक हुजे, पर जेतिरा सम्झो जेकॾहिं तव्हीं कुटुंब जा भाती 5 आहियो त सॼे साल में 5 पुस्तक ज़रूरु वठो, ईअं तव्हीं हिमथाईंदा। असांजा लेखक पिया निहारीनि। हिकु लेखक त मूंसां ॻाल्हि कई, चईं मूं किताबु छपायो पर कंहिं वरितो कीन, चईं हिकु कापी कोन मुंहिंजी विकामी सघी। मूंखे एॾो दुख थियो। मुंहिंजा केतिरा सिंधी भाउर केॾो न शाहूकार आहिनि, केॾा न पैसा ख़र्चीनि था। हिकु माण्हूअ बाबति मूंखे ॿुधायो वियो त 5 करोड़ रुपया फ़क़ति गुलनि ते ख़र्चु कयई पंहिंजे धीउ जे शादीअ लाइ। जस्ट इमेजिन, केतिरियूं भेनरूं अथव सिकनि पियूं त असीं शादी करियूं, पर हुन ॾेती लेती ॾेई नथियूं सघनि, ऐं ॾेती लेतीअ खां सवाइ सननि शादी थिए की नथी। ऐं ॿिए पासे ॾिसो त 5 करोड़ रुपया रुगो फ्लोरल गुलनि जे ठाहिण ते ख़र्चु। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन करे हिमथायो जेके सिंधीअ जा ऑथर्स आहिनि, किताब छपाइनि था, उन्हनि खे तव्हीं हिमथायो। इहो हिकु सुठो कमु असांजी हीअ नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज करे रही आहे। इन करे इन्हनि खे धन्यवाद। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जेकर ईअं चवंदा आहिनि त सिंधियुनि खे ॿुधी आहे, सिंधियुनि खे सम्झ आहे, सिंधियुनि खे ॿुधी आहे, पर सिंधियुनि खे ॿधी कोन्हे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अॼु मां वझ वठी तव्हां सभिनी खे वेनती कंदुसि, पाण में कठा थियो। ॾिसो 66 साल गुज़री विया आहिनि, 65 साल गुज़री विया आहिनि भारत खे आज़ादी मिली। हिननि 65 सालनि में असीं सिंधी कथा थी कोन सघिया आहियूं। के किथे, के भारत खां ॿाहिरि। मां हुउसि करीबियन आइलैंड्स में, पोइ मूंखे चैलेंज कयऊं, मूंखे चयूं त अॼु तोखे असीं वठी था हलूं हिकु आइलैंड ते जिते को सिंधी तोखे मिलंदो कोन। मां हमेशह चवंदो हुउसि त मां जिते बि वियो आहियां उते हिकु घटि में घटि सिंधी मूंखे मिलियो आहे। We are a scattered community. We can be found everywhere. जिते वञूं उते को न को सिंधी ज़रूरु हूंदो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मूंखे चयूं त हिते तोखे सिंधी, सेंट जॉन जो आइलैंड आहे करीबियन आइलैंड्स में, मूंखे चऊं हिते तोखे को सिंधी कीन मिलंदो। निमा शाम जे वक़्तु मां निकितो आहियां पंधु करणु, साम्हूं हिकु माण्हू पियो अचे, अमेरिकन ड्रेस में हो, खेसि टोपलो हो मथे ते, मूं ॾे पियो निहारे, पोइ मूं वटि अचे थो, पोइ मूंखे चवे थो तव्हीं जशन वासवानी आहियो छा? मां सिंधीअ में इहे अखर ॿुधा, मुंहिंजा त ठरी पिया। तॾहिं मूंखां पुछो, मूं चयोमांसि तव्हीं बि मूं वांगुरु अॼु हिते आया आहियो छा? चई न मां हिते 13 सालनि खां वठी कमु कंदो आहियां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सिंधीज़ आर एन इंटरनेशनल कम्यूनिटी। जिते बि वेंदा उते हिकु त चईं त चंड ते जेकॾहिं वेंदा त तव्हां अॻे ई ॾिसंदा त हिकिड़ो सिंधी वेठो हूंदो, पंहिंजो नंढो हथु खोले वेठो, व्याज ते पैसा ॾींदो।
we are an enterprising community. असांखे प्रभुअ इहे ॾातियूं ॾिनियूं आहिनि, प्रभुअ जा लख लख शुक्राना, पर we have not learned how to come together. असीं कठा थियूं। 66 साल थी विया आहिनि। मां जेकर चाहियां त तव्हीं जेकर शुरूआत करियो अहमदाबाद मां, तव्हीं जेकर हिकिड़ो इंडियन बोर्ड ठाहियो, हिकिड़ी सेंट्रल कमेटी ठाहियो सिंधियुनि जी, जीअं तव्हीं you can negotiate with the government. Now the government doesn't pay any attention to you. हिकु हिकु पंहिंजे पार आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जेकर कठा थियो, आईंदो जो अचे पियो फ्यूचर, it is very necessary that you should all get together. असीं ॾिसो केॾो न तइदाद में आहियूं। We are in a minority, but we are in a solid minority. ऐं असांजो को रिप्रेजेंटेटिव कोन्हे लोकसभा में। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जेकर कठा थियो, इन करे मां सम्झां थो ज़रूरी आहे त असीं निवृत जो अंग पंहिंजे जीवन में, let us walk the gentle way, let us walk the humble way. असीं हिक ॿिए सां कठा थियूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, वधीक मां तव्हांखे छा चवां, असां सिंधी we are in minority, but that is our opportunity. असांजो इहो वजु अथव। असीं थोरा इहे में आहियूं न, असीं थोरा चरित्रवान थी सघूं था, सच जी साखी ॾेई सघूं था, प्यार जी साखी ॾेई सघूं था, पवित्रता जी साखी ॾेई सघूं था, असां उन्हनि गुणनि जी साखी ॾेई सघूं था जिन गुणनि जी ज़रूरत अॼुकल्ह दुनिया खे आहे। मां किन शहरनि में वेंदो आहियां, पोइ मूंखे चवंदा आहिनि योर पीपल द सिंधीज़ आर अ वंडरफुल पीपल। केतिरा आहिनि जेके सिंधियुनि खे नौकरीअ में रखनि था ॿाहिरि, पोइ मूंखे चवंदा आहिनि त वी कैन thoroughly rely upon them, they are so trustworthy। त मां चाहियां थो हिकु हिकु सिंधी माना you can depend on him, सिंधी माना he is a dependable person। बस अहिड़ो वायुमंडल असीं जेकर क्रिएट करियूं ऐं करे सघूं था, because we are in a minority। मूंखे गॾिबा आहिनि के पोइ मूंखे चवंदा आहिनि त असां वटि इंडिया में को बि इंडियन की न आहे, या त गुजराती आहे, या त मराठो आहे, या त ओडियो आहे, या त साउथ इंडियन आहे, पर देयर इज़ नो इंडियन। मां चवंदा आहिनि न, द सिंधीज़ आर इंडियंस। तव्हीं पुछंदा सिंधीअ खां तूं केरु आहीं, तोखे चवंदो मां आई एम एन इंडियन। असीं इंडियन सां असांजी हीअ जेका थोरा ई आहे, वी आर अ माइनॉरिटी, दैट इज़ आवर ऑपरचुनिटी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकु वक़्तु चवे थी क़याम मोहार भली रॾे मथे कोट चढ़ी, क़याम मोहार भली रॾे मथे कोट चढ़ी, नित निहारिया ॾेह ॾे ॻोढ़ा पिया मगरी। हिकु हिकु सिंधीअ जी इहा निशानी अथव, कोट ते चढ़ो, कोट ते चढ़ो, कोट ते चढ़ी चवे थी मोहार कई अथमि मली रॾे, असांजो कोट अथव ही। You must rise to the top. There are 7 chakras in the body. This is the highest chakra, Sahasrara. You must go, you must touch this point every day. If you want to be a true Sindhi, सिंधी सचो सो जो रोज़ शांत जो अभ्यास करे, ॿिया कम करे थो पर शांत जो अभ्यास करे थो। थोरो ई वक़्तु 15 मिंट अधु कलाक रोज़ कंहिं शांति की कुंड में वेही प्रभुअ जो वीचार करे थो, प्रभुअ खे प्रार्थना करे थो,
प्रभुअ खे मदद लाइ पुकार करे थो, पंहिंजे धारा खे मथे चाढ़े थो। चकर अथव, हींअर असांजी धारा हेठनि चकरनि में फाथल आहे। इन करे ॾिसो असांजा वीचार वरी वरी कहिड़ा न को वीचार थियनि था। न मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पंहिंजनि धाराउनि खे इन्हनि हेठनि चकरनि मां आज़ादु करे वञो, मथियनि चकरनि में वठंदा। नेठि अची चोट ते पहुचे, कयम मुहार वलीर ॾे, मथे कोट चढ़ी, मथे चढ़ी मलीर ॾे मुहार करे थी। असांजी मलीर अथव असांजो निज वतन, असांजो निज घर। From where we have come to this earth plane, which is a transitory place. थोरे वक़्त वास्ते हिते आहियूं, असांखे वरी मोटी हलणो आहे पंहिंजे मकान ते। पंहिंजो निज घर, असांजो निज घर पियो असांखे छॾे, पियो असांखे कोठे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असां मां केतिरा इहो सॾु ॿुधनि था। निज घर जो वीचार करियो, निज घर जितां असीं आया आहियूं, अवर ओरिजिनल होम। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, कयम मुहार मलीर ॾे, मथे कोट चढ़ी, नित निहारियां ॾेह ॾे। कॾहिं तव्हां ॾेह ॾे निहारियो आहे? कॾहिं तव्हां उन देश जो वीचार कयो आहे जंहिं देश मां तव्हीं हिते आया आहियो? मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, कॾहिं उन देश खे यादि कयो अथव? उहो देश अथव प्रभुअ जा कमल चरण। प्रभुअ जा कमल चरण आहिनि असांजो निज देश जितां असीं आया आहियूं। We all have come from there. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, रोज़ उन देश जो वीचार करियो, रोज़ उन देश जी यादगिरी रखो। वरी असांखे उते हलणो आहे। We are pilgrims. Our pilgrimage is to the eternal. Where is our home? मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जीअं वेंदा तव्हीं वधीक वधीक निज देश जो वीचार कंदा, तीअं तव्हांजो हिरदो वेंदो वधीक वधीक साफ़ थींदो। ऐं उन हिरदे में दया भाव अची उत्पन्न थींदो। Then you will learn to live not for self alone, you will learn to live for others. पोइ फ़क़ति पंहिंजे वास्ते कोन जीअंदासीं, चवंदासीं त ॿिया सभु असांजा आहिनि। They belong to us. We belong to one family. वासुदैव कुटुंबकम। सॼो हिकु कुटुंब आहे जंहिंमें असांजा सभु भाउर, असांजूं सभु भेनरूं। ऐं पोइ असांजो यचन थींदो त असीं ॿियनि जूं तकलीफ़ूं जेतिरो दूरि करे सघूं ओतिरो दूरि करियूं। एंड दैट इज़ वाई वी आर हियर। बालक पुछो न माता खां, ममा वाई आर वी हियर? तॾहिं माता चयसि, माई चाइल्ड, वी आर हियर टू हेल्प अदर्स। पर ॿारु ॾाढो होशियारु हो, चयईं व्हाट आर दी अदर्स हियर फॉर? उहो असांखे कीन पुछणो आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, वी आर हियर टू हेल्प अदर्स। लेट अस हेल्प अदर्स एंड फुलफिल द डेस्टिनी ऑफ अवर लाइफ। वधीक तव्हांखे तरसाईंदुसि कीन। मां शुक्रगुज़ार आहियां, तव्हां मूंखे अहिड़ी सुंदर शॉल ॾिनी आहे। कहिड़ी न सुंदर शॉल, इट इज़ अ टेम्पटिंग शॉल। दिलि पई थिए पाण वटि रखां, पर पाण खे चवां पियो त इंसान खे खपनि ॿ शालूं, हिकिड़ी पाइण लाइ, हिकिड़ी धोअण लाइ। सो ॿिनि खां वधीक मूंखे अॻे ई आहिनि। इन करे आई डोंट फील जस्टिफाइड इन एक्सेप्टिंग दिस शॉल। मां इहे शाल तव्हां छॾे वञा थो। कंहिं ॿुढीअ माता खे ॾिजो जंहिंखे शाल जी ज़रूरत हुजे, उहो पाए ऐं तव्हां उहा पाए ऐं तव्हां सभिनी खे आसीस ॾे। मुंहिंजा प्यारा भाउरो, वरी तव्हांजे चरणनि में सिर झुकायां थो ऐं तव्हां सभिनी जी आसीस पिना थो। ऐं इंशाअल्लाह तव्हां सभिनी ते अहिड़ी आसीस थिए जो सचा सिंधी थियो, सचा सिंधी। साखी ॾियो पंहिंजे जीवन में त असीं सिंधी आहियूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ओम ब्रह्म कृपा हि केवलम
कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति।